जो भैंस पंजाब से नुमाइश जीत कर आई थी, जिसका नाम मिस्री था, तो ये भी उसी नस्ल की है। और माशाल्लाह नहीं दादी हुआ है नहीं दादी हुआ, हाँ बिल्कुल बिल्कुल, मिस्री इसकी दादी थी। जी हाँ जी हाँ जी हाँ बिल्कुल। हिन बि उन वांगुरु ई ओला थो ओतिरो ई खीर आहे माशाल्लाह। चॾो तव्हां ॾिसी सघो था में जो, ऐं खीर भा घणो पुॼो आहिनि भला। खीर हिन मां तव्हां पाण घणो ॾुधो आहे तक़रीबन केतिरो? खीर वके में जो आहे में ॿुधाए खीर सभु ॿुधाए छो करे हा हूअं त मथे थींदी न, पर पाण इहो था ॿुधायूं असां में न ॾिनो वञे न शो करे छॾियो भले ही। हा हा माशाल्लाह बिस्मिल्लाह। हा ही में पंहिंजी तक़रीबन ॿिन्हिनि टेमनि जो पाण खे 25 किलो खीर वॾी ख़ुशी सां ॾुआईंदी। ही मिस्री में जो नस्ल आहे जी। ऐं जेको चाबशीर नुमाश खणी आयो पंजाब मञा जी जी, उन्हनि जो ई साॻियो ई नस्ल चाबशीर अचे पियो ऐं उन जी बि 3 टाइम ॾुआई थी हुई, हिन जी बि पाण 3 टाइम ॾुआई करे सघूं था। माशाल्लाह। भाई बता रहे हैं कि जो मिस्री भैंस थी उसको हम 3 बार चुआई करते थे, 3 बार, क्योंकि माशाल्लाह आप खुद देख सकते हैं 32 किलो खीर हो। मिस्री में 32 किलो खीर दूध था। मिस्री जो भैंस थी उसमें 32 किलो दूध था। और ये भी माशाल्लाह 25 लीटर सुबह और 25 लीटर शाम वाला दूध है इसमें। भाई बताना नहीं चाह रहे थे कि ताकि नजर लग जाती है लोगों की। तो उस हवाले से भाई शो नहीं कर रहे थे कि इनमें कितना दूध है, लेकिन भाई ने शो कर दिया है कि 25 लीटर दूध है इस भैंस का। और माशाल्लाह बड़ी नायाब नस्ल की भैंस है। ये होते हैं भाई नायाब पीस, एंटिक पीस जिनको कहते हैं ना, रेयर ब्रीड। 7 महीनों ढुकी है मेन में, 3 महीना अञा देर में चलो ॾिसो तव्हां भले। भाई कह रहे हैं कि ये गब्बन है 7 महीने की। 7 महीने गब्बन होने के बावजूद आप माशाल्लाह माशाल्लाह और बार बार माशाल्लाह अल्लाह साईं माशाल्लाह माशाल्लाह चवण सां नज़र नथी लॻे भा, नथी लॻे। हा हा अल्लाह जो नालो आहे उहो वठी ऐं असीं बि दीदार कंदा आहियूं अहिड़ियुनि शयुनि जो। ऐं उमेद आहे त जेको बि दोस्त ही शयूं ॾिसंदो न, असांखे कमेंट में बि माशाल्लाह लिखंदो। ऐं असांजो त दिलि चवे थो भाउ ॾिसण शर्त ई शौक़ीन हुजे न हुजे न, हिन शइ खे ॾिसण खां पोइ माशाल्लाह लाज़मी चवंदो, लाज़मी चवंदो। सरदार शेरार रहमान हाले फोटो जेको बशीर साहब पुटु आहे उनजो मन बशीर साहब जेतिरो हू शौक़ीन हूंदो जाम, ही ओतिरो ई शौक़ीन आहे। ही बि ओतिरो ई ख़र्च करे थो माल ते ऐं बिल्कुलु हुन जी महिनत जाम आहे, ढॻियनि ते मेहनि ते फरनि ते ऐं जाम शौक़ु उहो रखे थो। ऐं हर शइ जी जॻह मन तेल प्यारनि जा अहिड़ो राशन ऐं माल जो फुल वठियो मन ॾिए थो असांखे। माना हिकिड़ो दिली शौक़ चऊं, रूहानी शौक़ जंहिंखे पाण चऊं, शहजाद बशीर साहब जो जेको आहे माशाल्लाह 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 डेली माल बि ॾिसे थो माशाल्लाह डेली अची पाण ख़बरचार वठे थो माशाल्लाह माशाल्लाह। हिकिड़ो लुक मामा माशाल्लाह। पाडे ॿुधाए इंटरव्यू पाडो किथां आयो आहे, कीअं आयो आहे? माशाल्लाह पाडो बस पंहिंजो है, सरदार जो है, शहजाद जो माशाल्लाह। पंहिंजे में भाईजान ये आप ब्रीडर देख सकते हैं, ये भी जो के बन्नी नस्ल से है। और माशाल्लाह मेरा कद जो है ना वो तकरीबन 6 फुट 7 इंच से ऊपर है। और अभी जो मैं खड़ा हूँ ना ये मेरे कद के बिल्कुल बराबर है। और माशाल्लाह अल्लाह पाक इनको बचाए, अल्लाह पाक इनको नज़र से भी बचाए। और माशाल्लाह बहुत ही खूबसूरत, बहुत ही खूबसूरत। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल, हाँ हाँ का ॻाल्हि ई कान्हे का भाउ। ही बि पंहिंजे नस्ल जो ई आहे पाडो जी, पंहिंजो शौक़ु कंदो आहे, पंहिंजो शहज़ाद अहमद हाले फोटो जी जी। पर मन हिकु जहिड़ो ई सभिनि ढोरनि ते ई कंदो आहे, पंहिंजा ई नस्ल जा ई पाडा झलींदो आहे माशाल्लाह। हा हुन ते स्पेर मंझि हूंदा आहिनि पाडा। हाणे ही कारो बि असां ठाहे, गुजर बि असां ठाहे, जेको गुजर पाडो असांजो आहे उहो बि सरदार जे ॿिए वाड़े ते बीठल आहे। सही माशाल्लाह माशाल्लाह, उन जो बि दीदार कंदासीं। उहो बि तव्हांखे ॾेखारींदो भाउ मूवी मुंहिंजे वीडियो ते। ऐं लोहारी जो ढॻियुनि जो नस्ल सॾिबो आहे। जी हा, ही जेको ढॻियूं जेके आहिनि लोहारी शरीफ़ वारियूं जेको नस्ल आहे उहे बि सरदार साहब वटि बीठल आहिनि। शहज़ाद जूं टोटल निमाइश वारो माल आहे भाउ,
टोटल निमाइश वारो ही हिननि जा सम्झो त साहब वारनि खे कंहिं में जा 70 लख 80 लख किरोड़ ताईं लॻा आहिनि। उहे ख़ैरातनि में मालिकनि कुहाए छॾियूं पर ॾिनियूं कोन के खपाईंदा ऐं अलाह साईं उन्हनि खे वधीक गज ॾे, अञा बि वधीक गज ॾे। अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, उन्हनि जे शौक़ खे ख़ुशि रखे। ऐं माशाल्लाह असीं त भाउ आहियूं माना कुदरत जा हिकिड़ा चाहींदड़, माना जानवर पखी नेचर सां कंसल्ट आहियूं ऐं असांखे त नेचर सां कमु तमामु घणो वणे थो। असांजी त हिकिड़ी रूहानी ख़ुशी आहे हिकिड़े हिसाब सां। ऐं माशाल्लाह हिन पाॾे खे पोइ वरी फेराए घेराए बि ॾेखारियूं था तव्हांखे।